अस्सलाम वालेकुम दोस्तों, उम्मीद है तव्हां सब ठीक ठाक हूंदो। मुझो नालो आहे रजब अली ऐं असीं तव्हांखे अॼु ॿुधाईंदासीं त अॼु जे दौर में छा थी रहियो आहे, छा गुज़री रहियो आहे ऐं छा बेहयाई फैलिजे थी। दोस्तों अॼु हिन वीडियो में मां तव्हांखे ॿुधाईंदुसि त लाल शहबाज़ कलंदर ते हिकु मलंग आहे, बेहयाई जी हद पार करे चुको आहे। ऐं दोस्तों अॼु हिन वीडियो में मां तव्हांखे इहो ॿुधाईंदुसि त इहो मलंग केरु आहे, किथां जो आहे ऐं हीउ छा करे रहियो आहे ऐं असीं हिन बेहयाई खां कीअं बचूं। सो अॼु वीडियो स्टार्ट करण खां पहिरियां जेकॾहिं तव्हां असांजे चैनल ते नवां आहियो त चैनल खे सब्सक्राइब करे छॾिजो ऐं वीडियो खे लाइक करे छॾिजो। अजीब मलंग आहे, पैसनि जी बि ख़बर पएसि थी ऐं छोकिरनि खे चुमियूं भाकुर पाए थो, चुमियुनि भाकुरनि जी बि ख़बर पएसि थी। सलाम आहे उन्हनि जी गैरत खे जेके न्याणियूं वठी वञनि उन मलंग खां चुमियूं भाकुर पाराइनि था। ऐं दोस्तों ॾिसी सघो था ही काफ़ी सारे हद पार करे चुको आहे ऐं गैर महरम औरतनि खे भाकुर ऐं छोकिरनि खे चुमियूं पाए थो। तारीख़ पढ़ी ॾिसो कहिड़े अल्लाह जे वली बुज़ुर्ग कंहिं गैर औरत खे भाकुर पाए ऐं चुमी ॾिनी हुजे। बुज़ुर्गनि वलियनि जी तारीख़ में छा गैर औरतुनि खे चुमियूं भाकुर पाइण जो को ज़िक्र मिले थो? छा गुज़िरियल वक़्त जे वलियनि बुज़ुर्गनि गैर महरम औरतुनि जूं पुठियूं ठपे चुमियूं भाकुर पाए दुआऊं ॾिनियूं हुजनि? पीरनि जो पीर अब्दुल क़ादिर जीलानी रहमतुल्लाह अलैह खां ही वधीक बुज़ुर्ग आहे छा? सखी लाल शहबाज़ कलंदर ओस्मान मरवंदी खां ही वधीक बुज़ुर्ग आहे छा? अफ़सोस आहे अॼुकल्ह जे कुझु माण्हुनि ते ऐं उन्हनि माण्हुनि ते जिन उन मलंग खे कमाई जो ज़रियो बणायो आहे। सरेआम बेहयाई खे माण्हुनि कारोबार ठाहे छॾियो आहे। रोज़ इज़तनि जा जनाज़ा खॼनि था। छा जो मलंग आहे सॼो ड्रामो ढंग आहे। उन जी कमाई में घणनि जो हिसो हूंदो, थोरो सोचो। बेहयाई न फैलायो, बंदि कयो इहो धंधो कारोबार। अगरि को उन मलंग खे ख़ैरु ॾिए थो त भली ॾिए, ख़ैर जे असां ख़िलाफ़ न आहियूं। अगरि को उन मलंग जी मदद करे थो त भली करे, असां मदद जे ख़िलाफ़ न आहियूं। असां ख़िलाफ़ आहियूं गैर महरम औरतुनि खे चुमियूं ॾियण ते। दोस्तों ही मलंग जेको आहे गैर महरम औरतुनि खे चुमियूं ॾिए थो ऐं भाकुर पाए थो ऐं बेहयाई वधीक फैलाए थो। ऐं ॾिसो हिन खे पैसनि जी बि ख़बर पए थी, हर शइ जी ख़बर पए थी। दोस्तों हीउ जेको सॼो ड्रामो आहे ऐं ढंग आहे। दोस्तों अॼु जी जेकॾहिं वीडियो तव्हांखे वाकई में बि थोरी पसंदि आई आहे त वीडियो खे यार लाइक करे छॾिजो ऐं चैनल ते नवां आहियो त चैनल खे सब्सक्राइब करे छॾिजो। दोस्तों अॼु जी वीडियो में बसि असांजो इहो पैगाम हुयो त पंहिंजे भेनरनि माउरनि जी ऐं भाइरनि जी इज़त बरक़रार रखो। ऐं दोस्तों इज़त खां वधीक का शइ क़ीमती न आहे हिन दुनिया में। दोस्तों इज़त आहे त सॼी दुनिया आहे। अगरि जे दुनिया आहे इज़त न आहे त इहा दुनिया कंहिं बि कम जी न आहे। दोस्तों अॼु जी वीडियो में जेकॾहिं असांजी ॻाल्हि तव्हांखे दिलि ते लॻी हुजे त वीडियो खे लाइक करे छॾिजो ऐं चैनल असांजे खे सब्सक्राइब कयो। उमेदु आहे त तव्हांखे अॼु ही वीडियो पसंदि आई हूंदी। अहिड़ा वधीक वीडियो ॾिसण जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो।